में वेढ़ियो पियो आहे पर सिंधी अदबी संगत जागे पई। ज़िले राब्ता सेक्रेटरी एम ज़फ़र तगर साहब जे तवसल सां अॼु डॉक्टर बरकत मलक साहब जे 6 किताब चंड करे थो चाग हथनि में जी मवरदी तक़रीब रखी वई आहे, जंहिंमें सदारत मर्कज़ जो नूर चाकरानी साहब उनजी रखी वई आहे। अॼु तव्हां ॾिसंदो त हिन हाल में सॼी सिंध खां दोस्त कई आया आहिनि ऐं हिन तक़रीब में रुगो महवरती तक़रीब न आहे पर हिकु एवार्ड बि रखिया विया आहिनि, जेके ॾात धणी आहिनि उन्हनि लाइ एवार्ड बि आहिनि। ऐं हीअ दोस्तनि महिल पहुची चुका आहिनि। अनक़रीब हीउ प्रोग्राम शुरू थींदो ऐं एम ज़फ़र तगर साहब पंहिंजे टर्म में तक़रीबन कोशिशि वठी करे हिननि अदीबनि शाइरनि खे अॻु में बि एवार्ड ॾिना आहिनि, हाणे बि एवार्ड ॾिए पियो, किताबनि जूं महवरतूं कराए चुको आहे। अॼु बि हीअ तव्हां ॾिसो पिया त महवरती तक़रीब थी रही आहे। अॼु जो ही सिंधी अदबी संगत नौशरो फ़िरोज़ जे तरफ़ां सिंधी यूनिवर्सिटी कैंपस नौशरो फ़िरोज़ में ही प्रोग्राम मुनक़द कयो आहे, जंहिंमें जेके मरकज़ी बॉडी आहे सिंधी अदबी संगत जी उन्हनि जो आजियानो बि आहे ऐं साईं बरकत मलक जे शाइरी जे किताब जो महूरत बि आहे ऐं उन खां अलावा ईद मुशाइरो बि आहे। हाणे शाइरी असां इंसान जी तारीख़ ॾिसूं था त पहिरियों आर्ट जेको इंसान सिखियो आहे बग़ैर ॿियनि टूल्स जे ॿियनि औज़ारनि जे पंहिंजे जिस्म मां उहो तख़यल जो आहे, उहो शाइरी जो आहे ऐं उन शाइरीअ सां ई तहज़ीबूं सुञातूं वञनि थियूं। ऐं असां क़दीम मज़हबी सेक्रेड स्क्रिप्चर्स किताब ॾिसूं था त उहे बि शाइराणे फॉर्म में आहिनि ऐं शाइरी सम्झो त हिकु ईअं सॉफ्टवेयर आहे, जीअं असां कंप्यूटर में सॉफ्टवेयर लिखूं था, इंस्ट्रक्शन्स लिखूं था त उहो उन कंप्यूटर खे फंक्शनल बणाए थो। त साॻी तरह सां जेका सुठी शाइरी आहे जेका असांजे रूह खे टच करे थी त उन शाइरीअ सां इंसान जे अंदरि हिकिड़ी ट्रांसफॉर्मेशन ऐं उन जो हिकिड़ो फंक्शन शुरू थिए थो। त उहा न सिर्फ़ु इनफ़रादी तब्दीली अचे थी, ट्रांसफॉर्मेशन अचे थी शाइरीअ सां, पर उन सां गॾोगॾु पूरे मुआशरे में बि अचे थी। त जेके बि वॾियूं वॾियूं तहज़ीबूं ठहियूं आहिनि, सक़ाफ़तूं ठहियूं आहिनि, क़ौमूं ठहियूं आहिनि, कम्यूनिटीज़ ठहियूं आहिनि, उन्हनि जो जेको मेन मुहरिक आहे इंसानी तारीख़ में उहो शाइरी जो आहे। ऐं हीअ जेको साहती परगणो आहे तमामु घणा तमामु सुठा शाइर आला मयार जा ऐं उन में डॉक्टर बरकत मलक जेको मिठियाणीअ में शाइरी ते सभिनि खां वधीक किताब लिखंदड़, उनजो अॼु 6 किताब जी महूरत आहे। उन खां पोइ मुशाइरो थींदो जंहिंमें न सिर्फ़ु नौशरो मां पर दादू मां ऐं ॿियनि ज़ुलनि मां बि कुझु नामियारा शाइर आया आहिनि। ऐं असांजे हिन कैंपस जे लाइ इहा ख़ुशनसीबी आहे जो एतिरो वॾो सुठो प्रोग्राम हिते असां मेज़बानी असां करे रहिया आहियूं सिंधी अदबी संगत सां गॾु। महिरबानी।